अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल जहांगीर में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल लिखियल आहे, सब्सक्राइब कंदा। सब्सक्राइब करण सां को वञो बैलेंस निकिरंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं दोस्तों तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी जी तरफ़। दोस्तों कमदार जी घरवारी ऐं उन जो छोरो ज़िद कंदा त असांखे हर हाल में दिनू जी संग खपे ऐं कमदार दिनू खे चवंदो त तोखे तुंहिंजी संग ज़रूरु खपे ऐं मां तोखे इहा संग हर हाल में वठी ॾेखारींदुसि, न त मां पंहिंजे छोरे खे इजाज़त ॾींदुसि, न त तोखे ज़िंदा न छॾींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों रहत हाशिमत खान खे ख़बर पइजी वेंदी, हू पंहिंजी निगरी जो हवेली मां निकिरण महाल करे छॾींदो, यानी बंदि करे छॾींदो। पंहिंजी धीउ खे चवंदो त तूं ॻोठनि में न वञ, यानी मूंखे ख़बर पई आहे त तूं अॼुकल्ह नूरल सां चकर पियो हलाई, तूं इन सां चकर न हला, छो जो नूरल मुंहिंजो दुश्मन आहे, दुश्मन। ऐं ॿिए पासे फतेह खान के हाशिमत जे मथां ॾाढो कावड़ हूंदो। फतेह खान हाशिमत खान खां प्लान वठण जी पूरी कोशिश कंदो ऐं पंहिंजे माण्हुनि खे चवंदो, जिथे बि हाशिमत खान जा माण्हू तव्हांखे मिलनि, तव्हां उन्हनि जो धूड़ करे छॾिजो, यानी उन्हनि जो इज़त मिटी में मिलाए छॾिजो। ऐं ॿिए पासे दोस्तों कौड़े जी घरवारी इहे पंहिंजे छोकिरे खे चवंदा त तूं हथ हथियार में न खण, यानी तूं हथियार न खण, अगरि तूं हथियार खणंदे त हिते माण्हू मरी पवंदा। कौड़े जो छोरो ज़िद कंदो त मां हर हाल में इहा संग ज़रूरु वठंदुसि। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। असीं ते पंहिंजो ख्यालु रखना। खुदा हाफ़िज़।